मथो घुटजे पियो। हा हा सची मुंहिंजो बि रूह ॾाढो थो कढे भाऊ वारनि लाइ। हिते केॾनि बंगलनि में रहिया पिया आहियूं, पर पोइ बि पंहिंजे मारुनि जूं झूपड़ियूं ऐं पंहिंजी बनीअ जी ख़ुशबू अञा बि कान थी विसरे। हा बराबरि। अस्सलामुअलैकुम। वालेकुम सलाम। छा ॻाल्हि आहे बाबा, अॼु वरी ॿई मुंझल मुंझल पिया लॻो? हाणे बंगलो, ही बंगलो मूंखे खाइण थो अचे। मां ही बंगलो राकाज़ थोरी आहे जो तोखे खाइण थो अचे। अब मूंखे मुंहिंजा मारू था यादि अचनि पिया। अमा भला पोइ हिन में रोइण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? पुट मुंहिंजी दिलि बि ॾाढी उदास थी रहे, असांखां हिकिड़ी चुक थी वई आहे। कहिड़ी बाबा? ॾिस न पुट, केॾो अरसो गुज़री वियो आहे, असीं न भऊ गुलण वारनि सां मिलिया आहियूं, न भाॼाईअ खैरा सां, न मूमल सां। हा बाबा, यादि त मूंखे बि घणो ई था अचनि। असां बि वरी ज़माने गिरी में एॾो उलझी वियासीं जो उन्हनि जो ख़्यालु ई न रहियो। पर बाबा इन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे? तव्हां पाण मूंखे त झले छॾियो हो ॻोठ में त मां उन्हनि सां न मिलां, उन्हनि ॾे न वञा, न त मां उन्हनि खे छॾियां छा? पर पोइ बि बाबा अञा बि देरि कान थी आहे। बहरहाल कुझु न कुझु करे वठंदासीं, मां उन्हनि खे छॾंदासीं थोरी। अब मूंखे त यकदमि अधी खैरा वटि वठी हलो। हा पोइ तव्हांजी मर्ज़ी, वञी मां मूमल सां रिहाणो त कयां। हा पुट, मुंहिंजो ख़्यालु आहे त अॻो पोइ छोकिरीअ खे ॿ टकर हणायो, पाण सां वठी अचूं, ॿियो छा। हा बाबा भली, पर छा आहे त ठीकु आहे, मां सभु इंतज़ाम कयां थो पियो। बसि रुगो वॾो कारखानो चालू थी वञे त पोइ ॻोठ जे सभिनी माण्हुनि खे हिते अची धंधे सां लॻाइबो। पंहिंजे दिलदार खे, अली नवाज़ खे, पांती खे, ममतली, मास्तरी, बाबा तूं ॾिसजांइ सभु हिते हूंदा। पुट इहो त ॾाढो सुठो थींदो, मां बि पंहिंजे कुणब में अची वेंदुसि। अधे गुलण खे, दिलदार खे, अधे खैर खे सभिनी खे हिते वठी ईंदासीं। हा हा बिल्कुलु बिल्कुलु। पर अमा अञा मां कुझु ॾींहं हिते कम में रुधल आहियां, बसि जीअं ई वांदा थींदासीं हलंदासीं। चङो पुट, जिते एतिरो तरसिया आहियूं उते 2-4 ॾींहं बि नेठि गुज़री वेंदा। बसि त पोइ हाणे गणती ख़तम ऐं ख़ुशी चालू। हाणे थींदी मंझंदि जी मानी। भला तव्हां मानी खाधी आहे? न बाबा, तोखां सवाइ कीअं मानी खाईंदासीं? बसि त पोइ हींअर ई मानी खे घुमाए था रखूं। पंहिंजो रहमान, ओ रहमान। जी साईं। अब बुख लगी है ॾाढी, मानी खाराए यार। हाज़िर साईं, मां लॻायां थो। वारो करे यार, बसि पेट में असुल बाहि लॻी पई आहे। पुट इहो जमाल पुट तोसां गॾु हो? हा मां जमाल खे थोरो बैंक में कमु हुयुसि, ॿियो बि 1-2 हंधनि ते वञिणो हुयुसि, शाम ताईं अची वेंदो आहे। मां अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अचो अचो बाबा, अचो अचो, वेहो। भला ॿियो ख़बर कहिड़ा हाल आहिनि? बसि मास्तर साहब, कहिड़ा वरी कहिड़ा हाल हूंदा असां ग़रीब माण्हुनि जा। पर बि नेठि छा थियो आहे बाबा, जो एॾा दिलगीर था नज़र अचो? मास्टर साहब शुक्र थियो जो तूं मिली वएं, मूं त सम्झे पई तूं कराची हले वियो हूंदे। बसि तयारु वेठो आहियां, सिर्फ़ु उस्ताद अलाए रखियो पंहिंजा अमरा वठी अचे त निकिरूं था। पर ॻाल्हि छा आहे? मास्टर साहब, हिकिड़ी ॿी ॻाल्हि ख़राब पई थिए। अली नवाज़ ॿुधाए न मास्तर साहब खे। अली नवाज़ छा ॻाल्हि आहे बाबा? मास्टर साहब, चाचे गुलण वारा दी मूमल जी माइटी ॿियनि था पिया कनि। कीअं भला, तोखे कीअं ख़बर पई? कल्ह अमा वई मुंहिंजे सावरनि ॾे, उते ख़बर पई आहे त दिलदार बि नई माइटी लाइ हा करे छॾी आहे। यार इहा त ॾाढी ख़राब ॻाल्हि थी थिए। हा न मास्तर साहब। मास्तर साहब, तूं कराची वञी बि थो पियो, इहा ॻाल्हि असां वारे यार मोहम्मद यूसुफ खान जे कन ते ज़रूरु विझाए। हा पर यार इहा ॻाल्हि कीअं कंदोसांसि? न न मास्तर, इहा ॻाल्हि ज़रूरु ॿुधाइजांसि, न त असांखे ई म्यार ॾींदो त वाह जा यार आहियो जो अहिड़ी ॻाल्हि बि न ॿुधायो। कीअं पवंदी? हा बिल्कुलु। यार मां तव्हांखे कीअं सम्झायां त हू अदी मूमल खे केतिरो भाईंदो आहे। हू मूंसां वेही पंहिंजे दिलि जा ॾुख वरींदो हो। हू त हितां वञण वक़्तु बि ॾाढो परेशान हो। इहा ॻाल्हि ॿुधंदो त अलाए छा करे विझंदो, हुनखे त ॾाढो ॾुख थींदो। त बि मास्तर साहब, इहा ॻाल्हि ज़रूरु ॿुधाइजांसि। ॾिसो न त ॻाल्हि ख़राबु थी पवंदी। असांखे ॾुख थियो आहे त हुनखे त ॾुख ज़रूरु थींदो।
ठीकु आहे, कंहिं नमूने ॻाल्हि ॿुधाईंदोसांसि। हा ज़रूरी आहे। मास्तर इहो ॾाढो सुठो कि इहो जो इन्हनि माण्हुनि खे वठी आहे, भली इहे हिते रोज़गार सां लॻनि त पोइ ॿियनि माण्हुनि खे बि ख़बर पवंदी, उहे बि अची रोज़गार सां लॻंदा। बिल्कुलु ईंदा। पुट मुंहिंजी दिलि बि ॾाढी उदास थी रहे, असांखां हिकिड़ी चुक थी वई आहे। कहिड़ी बाबा? ॾिसो न पुट, केॾो अरसो गुज़री वियो आहे, असीं न भऊ गुलण वारनि सां मिलिया आहियूं, न भाॼाईअ खैरा सां, न मूमल सां। हा बाबा, यादि त मूंखे बि घणो ई था अचनि। असां बि वरी ज़मानेगीरी में एॾो उलझी वियासीं जो उन्हनि जो ख़्यालु ई न रहियो। पर बाबा इन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे? तव्हां पाण मूंखे त झले छॾियो हो ॻोठ में त मां उन्हनि सां न मिलां, उन्हनि ॾे न वञा, न त मां उन्हनि खे छॾियां छा। पर पोइ बि बाबा अञा बि देरि कान थी आहे, बहरहाल कुझु न कुझु करे वठंदासीं, मां उन्हनि खे छॾंदासीं थोरी। अब मूंखे त यकदमि अदी खैरा वटि वठी हलो। हा पोइ तव्हांजी मर्ज़ी, वञी मां मूमल सां रिहाणो त कयां। हा पुट, मुंहिंजो ख़्यालु आहे त अॻो पोइ छोकिरीअ खे ॿ टकर हणायो, पाण सां वठी अचूं, ॿियो छा। हा बाबा भली, पर छा आहे त ठीकु आहे, मां सभु इंतज़ाम कयां थो पियो, बसि रुगो वॾो कारखानो चालू थी वञे त पोइ ॻोठ जे सभिनी माण्हुनि खे हिते अची धंधे सां लॻाइबो। पंहिंजे दिलदार खे, अली नवाज़ खे, पांती खे, ममतली, मास्तर, बाबा तूं ॾिसजांइ सभु हिते हूंदा। पुट इहो त ॾाढो सुठो थींदो, मां बि पंहिंजे कुणब में अची वेंदुसि। अदे गुलण खे, दिलदार खे, अदी खैर खे सभिनी खे हिते वठी ईंदासीं। हा वाह, बिल्कुलु बिल्कुलु। पर अमां अञा मां कुझु ॾींहं हिते कम में रुधल आहियां, बसि जीअं ई वांदा थींदासीं हलंदासीं। चङो पुट, जिते एतिरो तरसिया आहियूं उते हे 2-4 ॾींहं बि नेठ गुज़री वेंदा। बसि त पोइ हाणे गणती ख़तमु ऐं ख़ुशी चालू। हाणे थींदी मंझंदि जी मानी। भला तव्हां मानी खाधी आहे? न बाबा, तोखां सवाइ कीअं मानी खाईंदासीं। बसि त पोइ हींअर ई मानी खे घुमाए था रखूं। पंहिंजो रहमान, ओ रहमान। जी साईं। अवा बुख लॻी आहे ॾाढी, मानी खाराए यार। हाज़िर साईं, मां लॻायां थो। वारो करे यार, बसि पेट में असुल बाहि लॻी पई आहे। पुट इहो जमाल पुट तोसां गॾु हो? हा मां जमाल खे थोरो बैंक में कमु हुयुसि, ॿियो बि 1-2 हंधनि ते वञिणो हुयुसि, शाम ताईं अची वेंदो आहे। मां अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अचो अचो बाबा, अचो अचो, वेहो। भला ॿियो ख़बर कहिड़ा हाल आहिनि? बसि मास्तर साहब, कहिड़ा वरी कहिड़ा हाल हूंदा असां ग़रीब माण्हुनि जा। पर बि नेठि छा थियो आहे बाबा, जो एॾा दिलगीर था नज़र अचो? मास्टर साहब शुक्र थियो जो तूं मिली वएं, मूं त सम्झे पियो तूं कराची हले वियो हूंदे। बसि तयारु वेठो आहियां, सिर्फ़ु उस्ताद अलाए रखियो पंहिंजे हमरा वठी अचे त निकिरूं था। पर ॻाल्हि छा आहे? मास्टर साहब, हिकिड़ी ॿी ॻाल्हि ख़राब पई थिए। अली नवाज़, ॿुधाए न मास्टर साहब खे। अली नवाज़, छा ॻाल्हि आहे बाबा? मास्टर साहब, चाचे गुलण वारा आदि मूमल जी माइटी ॿियनि था पिया कनि। कीअं भला, तोखे कीअं ख़बर पई? कल्ह अमा वई मुंहिंजे सावरनि ॾे, उते ख़बर पई आहे त दिलदार बि नई माइटीअ लाइ हा करे छॾी आहे। यार इहा त ॾाढी ख़राब ॻाल्हि थी थिए। हा न मास्टर साहब, तूं कराची वञी बि थो पियो, इहा ॻाल्हि असां वारे यार मोहम्मद यूसुफ खान जे कन ते ज़रूरु विझाए। हा पर यार इहा ॻाल्हि कीअं कंदोसांसि? न मास्तर, इहा ॻाल्हि ज़रूरु ॿुधाइजांसि, न त असांखे ई मयार ॾींदो त वाह जा यार आहियो जो अहिड़ी ॻाल्हि बि न ॿुधायो। कीअं पवंदी? हा बिल्कुलु। यार मां तव्हांखे कीअं सम्झायां त हू अदी मूमल खे केतिरो भाईंदो आहे। हू मूंसां वेही पंहिंजे दिलि जा ॾुख वरींदो हो। हू त हितां वञण वक़्तु बि ॾाढो परेशान हो। इहा ॻाल्हि ॿुधंदो त अलाए छा करे विझंदो, मूंखे त ॾाढो ॾुख थींदो। त बि मास्टर साहब, इहा ॻाल्हि ज़रूरु ॿुधाइजांसि। ॾिस न त ॻाल्हि ख़राबु थी पवंदी, असांखे ॾुख थियो आहे त हुनखे त ॾुख ज़रूरु थींदो। ठीकु आहे, कंहिं नमूने ॻाल्हि ॿुधाईंदोसांसि। हा ज़रूरी आहे। मास्तर इहो ॾाढो सुठो कि जो इन्हनि माण्हुनि खे वठी आहे, भली इहे हिते रोज़गार सां लॻनि त पोइ ॿियनि माण्हुनि खे बि ख़बर पवंदी, उहे बि अची रोज़गार सां लॻंदा। बिल्कुलु ईंदा। यूसुफ खान दरअसल छा आहे त माण्हू शुरूअ में घर खां निकिरण में कीॿाइनि था। बराबरि मास्तर बराबरि। ॾिस न, जॾहिं जमाल मूंखे हिते अचण लाइ चयो त मूं बि कीॿायो पिए, पर जॾहिं हिकिड़ो मक़सदु साम्हूं आयो त पोइ हलिया आयासीं। ऐं अलाह जी महिरबानी थी जो खणी असांखे कामयाबु कयो अथसि।
ऐं दुआ कर त अञा बि कामयाब करे जो वॾो कारखानो शुरू थिए, पोइ त वधीक माण्हू खपंदा। अब बिल्कुलु ईंदा। भला यूसुफ खान जमाल त ठीकु पियो हले न? हा हा यार, हीउ सॼो कमु उन ई त कयो आहे, न त तोखे त ख़बर आहे त मूंखे हिननि कमनि जी कहिड़ी ख़बर आहे। वेली जमाल जेको आहे न, उन भाई पीउ जो, संगत जो, माइटी जो हक़ अदा करे छॾियो आहे ईमान सां। भला ॻोठ जी ॿी का ख़बर चार, सभु ख़ैरु आहे न उते? हा यूसुफ खान, असां ॾे त ख़ैरु आहे, पर हिकिड़ी ॿी गड़बड़ पई ॿुधण में अचे। मां पाण तोसां इहा ॻाल्हि करण वारो हुउसि। कहिड़ी गड़बड़? तूं ॻाल्हि त कर यार। यूसुफ खान, ॻाल्हि आहे ॾुख जहिड़ी, पर जे हिमत सां मोह ॾिबो त का बि वॾी ॻाल्हि कान्हे का। हा हा, हिमत सां मोह ॾींदासीं, ऐं छो न ॾींदासीं, आख़िर त 8वीं जमात पास आहियूं। भली तूं ॻाल्हि त कर यार। हा हा बिल्कुलु, पर यार ॿुधण में आयो आहे त दिलदार वारा तमामु मिड़ी ना उमीद थी विया आहिनि। मुमल जी माइटी जी किथे ॿियनि पिया ॻाल्हियूं कनि। बराबरि मास्तर, हो ना उमीद त छा, पर मुर्गो कावड़जी विया हूंदा। असां बि त हुननि सां बेवाजबी कई आहे न, पर तोखे त ख़बर आहे त मां त मजबूर हुयमि। बाबे मूंखे झले छॾियो त मां उन्हनि जे घर न वञा, उन्हनि सां न मिलां। छा कजे, पर अला मालिक आहे, तूं घबराए न, कुझु न कुझु ज़रूरु कंदासीं, उन्हनि खे छॾींदासीं थोरी। हा जमाल, जमाल मास्तर सां मिल, छॾी न। मास्टर साहब अस्सलाम वालेकुम। मास्टर साहब तो क्या हाल है ने? कुछ आयो आ रही हूं, भला तबियत सही आहे? अब दुआयूं आहिनि तुंहिंजूं बाबा, ॿियो त ख़ैरु आहे न बाबा। फैक्ट्री शुरू थियण जी लख लख मुबारक हुजेव। ख़ैर मुबारक, ख़ैर मुबारक। वे 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 मास्टर साहब वे। जमाल माण्हू वठी आवां फैक्ट्री में कमु करण लाइ। मास्टर साहब इहो त ॾाढो सुठो कई, असांखे त माण्हुनि जी सख़्त ज़रूरत आहे। बिल्कुलु बिल्कुलु यार। टेलीफोन टेलीफोन। हेलो, केरु? सेठ साहब ॻाल्हाईंदो? मिलायोसि मिलायोसि, जल्दी कयोसि। साईं सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। पुट यूसुफ, कहिड़ा हाल आहिनि? बसि साईं दुआऊं तव्हांजूं। तव्हां ख़ुशि आहियो चओ भला? महिरबानी, सभु ख़ैरु आहे। पुट तूं त ॾाढो मसरूफ़ थी वियो आहीं, मुलाक़ात ई कान थी थिए। हा साईं, बसि मिड़ई, पर न साईं, तव्हांजो हुकुम थिए त हींअर ई हाज़िर थी वेंदासीं। पुट हींअर त ऑफिस में उथण वारो हूंदे न? हा साईं, बसि सोचम पे। त पोइ घर वञण खां अॻु में शाम जे चांहि जो कोप मूंसां गॾु पीअंदो वञजांइ। ठीकु आहे, मां हींअर ई हाज़िर थो थियां। ठीकु आहे पुट, पोइ बाक़ी ॻाल्हियूं रूबरू थींदियूं। ठीकु आहे? हा साईं, ठीकु आहे ठीकु आहे। चङो, ख़ुदा हाफ़िज़। ख़ुदा हाफ़िज़ साईं, ख़ुदा हाफ़िज़। सेठ साहब जी फोन हुई। हा सेठ साहब जी फोन? हा हा, ख़ैर त आहे न? हा ख़ैरु आहे। काफ़ी ॾींहंनि खां मुलाक़ात कान थी आहे न, इन करे चई त हींअर जी चांहि अची मूंसां पी। हा सो पोइ हाणे ईअं कयो, जमाल तूं मास्तर खे वठी घर हल, उते कचहरी वचहरी कयो, मां सेठ साहब सां मिली घर पहुचां, पोइ वधीक कचहरी उते कंदासीं। ठीकु आहे न मास्तर? हा पर यूसुफ खान, जे तोखे देरि थी वई त यार मां हलियो वेंदोसांइ, छो जो घर बि अकेलो आहे। हा पर यार अम्मा ऐं बाबा सां त मिलियो वञा। हा हा, उन्हनि सां त मिलियो वेंदुसि। हा बसि त पोइ माशाअल्लाह मोकिलणी कान्हे। ऐं बाक़ी पंहिंजी जेकी सॼी संगत आहे, इहो पांधी ममतली, इहो अली नवाज़, यार इन्हनि सभिनी खे मुंहिंजा वॾा वॾा सलाम चइजां। हा हा, तूं बेफ़िक्र हो, सभिनी खे सलाम पुॼाईंदुसि। बसि पोइ जमाल तूं बसि मास्टर साहब खे वठी हल, मां बसि सेठ साहब सां मिली घर पहुचां थो। ठीकु आहे? ओके, बेड़ो ई पार यार। तव्हां छा पीअंदो? शरबत प्यार यार। शरबत? यूसुफ वारो शरबत। महिरबानी साईं। साईं चांहि त पियूं था, पर पहिरें उहा ॻाल्हि त ॿुधायो जंहिंजे करे तव्हां फ़ोन करे मूंखे घुरायो आहे। उहा ॻाल्हि त तव्हां ॿुधायो ई कोन था। साईं सच पुछो त तव्हां मूंखे होरा खोरा में विझी छॾियो आहे। साईं ख़ैर त आहे न? हा बाबा, सभु ख़ैरु आहे, अहिड़ी गणती जहिड़ी ॻाल्हि त कान्हे का। बसि त पोइ ठीकु आहे साईं। ऐं साईं कॾहिं का अहिड़ी ॻाल्हि थिए त मूंखे हुकुम कजो बसि। हा ज़रूरु। यूसुफ पुट, ॻाल्हि अहिड़ी आहे जो ॾिस न, हिन दुनिया में मुंहिंजे लाइ सना ई सभु कुझु आहे, ऐं सना खां सवाइ कोई बि कोन्हे। हा साईं, तव्हां सच था चओ साईं। ऐं साईं सना बि ॾाढी सुठी छोकिरी आहे। हा, तमामु सुठी छोकिरी आहे,
तुझी तारीफ़ कंदी आहे, बल्कि तोखे तमामु घणो पसंदि बि कंदी आहे। जी पसंदि साईं, इहा त हुनजी महिरबानी आहे साईं। मां त मिड़े ई बसि 8वीं जमात पास। यूसुफ पुट, तुंहिंजो शादी करण जे बारे में कॾहिं इरादो आहे? जी साईं, शादी, पंहिंजी शादी साईं, साईं सना सां शादी? हा पुट, साईं माफ़ कजो, तव्हांखे त ख़बर आहे त मूंखे सच ॻाल्हाइण जी आदत आहे साईं। साईं मां ॻाल्हि कंदोसांव सची। साईं सना ॾाढी सुठी छोकिरी आहे, ॾाढी प्यारी छोकिरी आहे, पर साईं मूं हुनखे सदाईं पंहिंजी भेणनि जीअं सम्झो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त मुंहिंजो मङणो थियल आहे ॻोठ में साईं, पंहिंजी सॻी सौट सां, मूमल नालो अथसि। साईं तव्हांखे ॾुख त कोन थियो आहे न? बाबा, हिन में ॾुख करण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? साईं ॾिसो न, सना खे त हिते तमामु सुठियूं पैसे वारे माण्हुनि जूं ऐं पढ़ियल लिखियल माण्हुनि जूं माइटियूं मिली सघनि थियूं, पर साईं मूमल खे ॻोठ में मूंखां सवाइ का ॿी सुठी माइटी कान थी मिली सघे। ऐं साईं जॾहिं हाणे मां वॾो माण्हू थी वियो आहियां त इन जो मतिलबु इहो त न आहे त पंहिंजे ग़रीब माइटनि खे विसारे छॾियां। हा साईं। यूसुफ पुट, इहा ॻाल्हि मूंखे ॾाढी वणी आहे। ऐं साईं हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि आहे साईं। कहिड़ी ॻाल्हि आहे बाबा? साईं जीअं मूं ॻोठ जे बेरोज़गार नौजवाननि खे पंहिंजे कारखाने में रोज़गार ॾेई हुननि खे सुठी ज़िंदगी गुज़ारण जो मौक़ो ॾिनो आहे, तीअं हिकु ॻोठाणी छोकिरी सां शादी करे घटि में घटि हिकिड़ी ॻोठाणी छोकिरी जी सुठी ज़िंदगी त बनाए सघां थो न साईं। ऐं साईं असांखे ईअं करणु घुरिजे न? हा पुट यूसुफ, तूं हमेशह पंहिंजे सचिन ऐं खरियुनि ॻाल्हियुनि सां मूंखे मुतासिर कंदो रहियो आहीं। ख़ासि करे अॼु जेका तो ॻाल्हि कई आहे, मूंखे सचपच हिन सां ॾाढी ख़ुशी थी आहे, छाकाणि जो तूं शहर में अचण जे बावजूदि तोमें लालच न आई आहे। तो पंहिंजनि ग़रीब माइटनि खे कॾहिं कोन विसारियो आहे ऐं तूं पंहिंजे वाइदे वफ़ाई करण जे लाइ हर शइ खे ठुकराए छॾियो आहे। पापा, इहे तमामु वॾी ॻाल्हि आहे। बसि साईं तव्हांजी महिरबानी आहे। बसि साईं तव्हां नाराज़ त न थिया आहियो न? न पापा, मां नाराज़ त न थियो आहियां, बल्कि मां तोखे इहो ॿुधायां पियो त मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। साईं जेॾी महिल तव्हां फ़ोन करे मूंखे हेॾे घुरायो पिए त ॻोठां मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आयल हो, मास्तर मुश्ताक। साईं उन पे ॻाल्हि कई त चाचे वारा असां मां हाणे कुझु नाउमीद थी विया आहिनि ऐं हू सम्झनि था त यूसुफ हाणे शहर मां शादी कंदो, इन करे हाणे पंहिंजी धीउ जी माइटी कंहिं ॿिए सां करण लाइ हाउकार कई अथनि। ऐं साईं मां सोचां थो त सुभाणे या परीं बाबा ऐं अम्मा खे वठी ॻोठ वञा ऐं कीअं बि करे चाचे वारनि खे परचायूं साईं। हा पुट, इहो त तमामु ज़रूरी आहे, सुठी ॻाल्हि आहे। ऐं साईं सना लाइ त असां पाण सुठो ऐं सुहिणो घोट ॻोल्हींदासीं साईं। ऐं छो न ॻोल्हींदासीं, आख़िर 8वीं जमात पास आहियूं साईं। अस्सलामुअलैकुम। वालेकुम सलाम। ॾे ख़बर ख़ैर तो हुयो? हा सभु ख़ैर हुयो। तभी नेठि यार, का त ॻाल्हि हूंदी? ॻाल्हि भला उहो पंहिंजो मास्तर मुश्ताक हलियो वियो छा? हा यार, मास्तर साहब चए पियो त ॻोठ खे देरि पई थिए, सो वञा पियो। तूं ॻाल्हि छो थो नटाईं? ॻाल्हि छा आहे? न नटायां कोन थो, भली हाणे त कूड़ कोन थो ॻाल्हाए सघां। जमाल ॿेली जे इहा ॻाल्हि तूं दिलि में सांढे रखी त पोइ तोसां ॻाल्हि कयां। यार यूसुफ, तोखे मूं ते एतबार कोन्हे छा? न अहिड़ी ॻाल्हि न आहे। तो ते एतबार न हुजे त हेसि ताईं तो ते एतबार छो कयां? दरअसल ॻाल्हि ई अहिड़ी आहे जेका मूंखे कंहिंसां करणु न घुरिजे, इन करे तोखे ईअं चयमि यार। ठीकु आहे, तूं ॻाल्हि कर, सम्झ त मुंहिंजे दिलि में दफ़न थी वई। पंहिंजो जमाल
सेठ साहब पंहिंजी धीअ सना सां मूंखे शादी जी आछ कई हुई। वाह, जबरदस्त ॻाल्हि ॿुधाई अथई, मुबारक हुजनि। बेली तूं चरियो त कोन थियो आहीं, मां सना सां शादी कंदुसि। ॿियो न त तूं सना सां शादी छो न कंदे? बाबा छा ख़राबी आहे हुन में, छा न आहे हुन वटि? सेठ साहब जी अकेली धीअ आहे, किरोड़नि जी अकेली मालिक आहे। बेली तूं ॻाल्हियूं कहिड़ियूं पियो करीं? मां किरोड़नि जे लालच में अची पंहिंजी सॼी सौट पंहिंजी मंगेती खे छॾे ॾियां? न बेली न, उहे ॿिया हूंदा जेके सेण मटाइनि सोन ते। हा यूसुफ तूं छा थो चवें? बाबा तुंहिंजे मुस्तक़बिल जो सुवाल आहे, तुंहिंजनि इन्हनि सभिनी प्रोजेक्ट्स जे लाइ इहा शादी ज़रूरी आहे। ॾिस यूसुफ, मुंहिंजी ॻाल्हि ॿुध यूसुफ, ॾिस तूं जे इहा शादी कंदे त पंहिंजे मक़सद खे आसानी सां माणे सघंदे, जेको मक़सद तूं ॻोठे खणी निकितो आहीं। ॾिस यूसुफ, तूं पंहिंजे ऐं सना जे कारखाननि में अलाए केतिरनि नौजवाननि खे नौकरी ॾेई सघंदे। यूसुफ मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, तूं हिन मुल्क जो मालदार माण्हू बणिजी वेंदे। इहा शादी तुंहिंजे लाइ ज़रूरी आहे, प्लीज़ यूसुफ। न न जमाल, बेली तुंहिंजो ख़्यालु सही न आहे। मां पंहिंजो मक़सदु हासिल करण लाइ ऐं वधीक मालदार थियण लाइ सना जी शादी खे ॾाकणु बणाइणु कोन थो चाहियां यार। यूसुफ, ॾाकणु बणाइण जो सुवाल त तॾहिं थिए आहे जॾहिं तूं पाण खां अहिड़ी कोशिशि करी आहे। बाबा हीअ त हाणे तोखे पाण त शादीअ जी ऑफर कनि यार। माण्हू त इन ख़्वाहिश में सॼी उमिरि गुज़ारे छॾींदा आहिनि। मूंखे ॾिस यार यूसुफ, मां इन ख़्वाहिश में हेतिरो वक़्तु कोशिशि कंदो रहियुसि, पर यार कुझु बि न थियो। यार जमाल, इहे सभु नसीब जूं ॻाल्हियूं आहिनि यार। भला मूंखे ॿुधाए, हीउ हेतिरो जेको सभु कुझु मिलियो आहे, उहो कहिड़ी छोकिरी सां शादी करण खां पोइ मिलियो आहे? ॿुधाए भला, पाण में वेठा आहियूं। भला इहे 50 लख रुपया कहिड़ी शादी करण सां मिलिया आहिनि? अरे बाबा, मुंहिंजी नंढड़ी नेकी अलाह साईं खे पसंदि अची वई, उहो एतिरो खणी राज़ी थियो जो मूंखे एॾो नवाज़ियईं। ऐं ॻाल्हि ॿुध, जेको वक़्तु नसीब में हूंदो उहो मिलंदो। पर यूसुफ, इहो मौक़ो बि अलाह साईं थो तोखे ॾे, प्लीज़ यार इनखे न विञाए। यार थी सघे थो अलाह साईं मुंहिंजो इम्तिहान वठंदो हुजे त ॾिसां त हिन माण्हू में केतिरी लालच अची वई आहे। ॾिस बेली, माण्हू खे एतिरो लालची बि न थियणु घुरिजे जो पंहिंजो सभु कुझु रिश्ता नाता मिटियूं माइटियूं सभु कुझु विसारे छॾे ऐं पंहिंजनि प्यारनि खे बि विसारे छॾे। तुंहिंजो मतिलबु आहे त मां दौलत जे करे पंहिंजी मूमल खे विसारे छॾियां? तोखे यादि कोन्हे हो मूमल राणी जो किसो? केतिरनि बादशाहनि पंहिंजूं बादशाहियूं लुटाए छॾियूं उन मूमल लाइ। अड़े मां त पंहिंजी मूमल लाइ कुझु कोन थो लुटायां। भली ॻाल्हि ॿुध, मूमल मुंहिंजी सौट आहे, मुंहिंजी मंगेंदी आहे, सम्झ त मुंहिंजी आहे। मां पंहिंजी मूमल खे पराई दौलत लाइ कोन छॾींदुसि, इहो मुंहिंजी 8हीं जमात में लिखियल ई कोन्हे। हा ठीकु आहे, पोइ तूं खणी हुन सां बाद में शादी कजांइ। अरे यार, ॿुधायो में त जेको मुंहिंजे नसीब में हूंदो उहो मूंखे मिली वेंदो। ऐं ॻाल्हि ॿुध, जेको तुंहिंजे नसीब में हूंदो उहो तोखे बि मिली वेंदो। भला ॻाल्हि ॿुध, मूं अॼु ताईं तोखां को हिसाबु वरितो आहे? असांजो सभु कुझु गॾियल आहे यार। ऐं हिन में तुंहिंजी महिनत शामिल आहे, तुंहिंजी भाई पी यारी सचाई हिन में शामिल आहे। मुंहिंजो जेको कुझु बि आहे उहो तुंहिंजो बि आहे। तूं पाण खे मूंखां अलॻि छो थो सम्झी? पर यार तूं बस हाणे मां तुंहिंजी का ॻाल्हि कोन ॿुधंदुसि। तोखे बि अदी हमीदा सां शादी करणी पवंदी, इहो चई थो छॾियां। बसि सुभाणे तयारी कर त ॻोठ हलूं। हा हा मां बसि तयारी कर, सुभाणे ॻोठ हलूं। हो अमा मास्तर मुश्ताक आयो हो न, उहो अहिड़ी ॻाल्हि ॿुधायो वियो आहे जो हाणे असांखे देरि त असुल न करणु घुरिजे। हा ख़ैर त आहे न, कहिड़ी ॻाल्हि कई अथसि तोसां? असांखे त कुझु बि कोन ॿुधायो वियो आहे। हा यूसुफ, तव्हांखे छा ॿुधायो आहे? जमाल बाबा, अहिड़ी ॻाल्हि थियण वारी आहे जेका न थियणु घुरिजे। तव्हांखे ख़बर आहे त चाचे गुलण ऐं दिलदार वारा असांखां हाणे एॾा कावड़जी विया आहिनि जो मूमल जी माइटी हाणे ॿिए हंधि पिया कनि। न भाई, इहो तूं छा थो चईं पुट? मां मूं तोसां भला करे कूड़ ॻाल्हायो आहे? सच चवां थो, पर मां अञा बि देरि कान थी आहे। रुगो मूंखे उते पहुचण त ॾियो, ॾिसो न मां कयां छा थो। तव्हां रुगो तयारी कयो त ॻोठ हलूं। हा वाह हा, इहो त ॾाढो कमु ख़राबु थी वियो। ॿियो बसि जूसे जा पी। हाणे मां पंहिंजे जूसे खे मोड़ ॿधी पंहिंजी मूमल खे साण वठी ईंदसि। कीअं बा? हा वाह, छो न मोड़ ॿधंदासीं, आख़िर त 8हीं जमात पास आहियूं। पर न मां हाणे मां अकेलो मोड़ कोन ॿधंदुसि, मूंसां गॾु जमाल बि मोड़ ॿधंदो। कीअं जमाल? अड़े हा त खड़काई सां कर, जहिड़ो खूह मां पियो ॻाल्हाई।
पर मां रुगो 8वीं जमात तो पास न आया न। अरे तॾहिं त तोखे मुंहिंजी ॻाल्हि देर सां सम्झ में आई आहे जट। अदी मूमल जी कुछ तबीयत खराब थी वही है। बस क्यों बाबा बस क्यों। पुट हाँ शमिता अचो छा थियो मूमल अम्मा छोकरी खे अलाए छा थी वियो। छा थियो मुंहिंजी न्याणी खे। चाचा थोड़ी देर अॻु ॾाढो पे रुलाई, कपड़ा भी न थे पाता है, मेहंदी भी न पे लॻाए, हाणे त बेहोश थी वई, अखियूं ही नथी खोले। खैर हर न्याणीअ जो ॿार त ईअं कंदो आहे शादीअ मंगणे में। पक्का थी मूमल खे मंगणो मंज़ूर न हूंदो। हाँ हाँ दादा बिल्कुल सही। चलो छोकरी तू माफ़ कर। बाबा मुझो तो ख्याल है तो चाचे गुलाब खाना वारन के फिलहाल वापस कयो। जरूर थियो जा माण्हू छा चवंदा हरू भरू तो राज खिलाई। अम्मा उथी गिलास पाणीअ जो त भरे अचो। हाँ मासी जो अम्मा मूमल हाँ शमिता अचो अम्मा। अम्मा मूमल ओ मूमल पानी त पियो। अम्मा मूमल हाँ शबे अचो। पुत्र छोकरी कुछ गलत सलत खाई त न वेठो। अलाए चाचा रोए त ॾाढो पई, ऐं चाचे धणी बख़्श वारनि खे बि ॾाढो पई यादि करे। अदे धणी बख़्श वारनि त असांखे इहे ॾींहं ॾेखारिया। बाबा ॿाहिरि चाचे गुलाब खाना खे फिलहाल तो वापस कयो। अधे के कंहिं डॉक्टर वटि खणी था हलूं, पोइ हिन ॻाल्हि खे ॾिसंदासीं। अम्मा अधे खे वठाए वठो खणी हलोसि। अम्मा हे पानी त वठो। उथी मूमल उथी। अबा भाउ गुलण काथे आहे। अरे हेॾा सारा माण्हू छो गॾु थिया आहिनि। बाबा लॻे थो त असांजे अचण जी ख़बर पइजी वेंदी आहे। अलाए बाबा या त वरी का ख़ैरात बैरात जी बानी कई अथनि। बाबा ॾिठई ईंदे ई भत नसीब थियो आहे न मां। यार दिलदार न ॼाणा त अधे धणी बख़्श वारा अची विया। बाबा लॻे ईअं थो, हलो त ॾिसूं। अदा एॾी जुदाई ईअं सफ़ा विसारे छॾिबो आहे पंहिंजनि वथाणनि खे। बस भाऊ दुनियादारी अखियुनि ते पटी चाढ़े छॾी हुई। अदी सफुरा बस ईअं विसारे छॾियो ॼण के असांजा पाण में वास्ता ई कोन हुआ। बस अदी दिल त घणी तांगूं पे ॾिनियूं, पर छा कयूं रोज़ संभरंदासीं त को न को कमु। चाचा अबा बिस्मिल्लाह। चाची अबा 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 बिस्मिल्लाह कुछ मुंडे। अरे दिलदार उते जो मिठो ही अच मिल तो सही यार। खुश ही चवण बोलो जोड़ न बना बारियूं। मूं सम्झो तव्हांखे शहरनि जो वाह लॻी वियो आहे अलाए छा। न न असांखे शहर जो वाह की लॻंदो, असां वाह खे न लॻी वेंदासीं। आख़िर त 8वीं जमात पास आहियूं। जमाल अच न तव्हां ख़ुशि आहियो। मूं सम्झो त तूं बि यूसुफ सां गॾु रही पको त कोन थी वई। यार दिलदार भला इन को थी सके तो। अचो अंदर अदा अचो अचो अंदर। ते जूसे वारा अंदर पिया अचनि। हलो हलो मूमल खे ॿुधायूं। ॾिस त केरु आया आहिनि। बस अदी सफुरा
छोकिरीअ जा त रोई रोई इहे हाल थिया आहिनि तव्हांजे लाइ बेहोश थी वञे। अरे ही छा थियो मुंहिंजे धीउ मूमल खे? मूमल पुट मूमल, अमां ॾिस त सही केरु आया अथई। मां तुंहिंजो चाचा धनु। हाँ बाबा धनु। अम्मा तूं ॾिसीस न। हा बा मूमल, ओ मूमल, अम्मा उथी ॾिस त असीं सभु आया आहियूं तो वटि। मूमल, ऐं मूमल ॾिस त तुंहिंजो जूसु आयो आहे। अदा जूसु। हाँ हाँ सभु आया आहिनि कराचीअ मां। ॾिस उथी मुंहिंजी राणी उथ। छा बस बस अची वियासीं असीं तोड़े अची वियासीं बस पुट। अम्मा अम्मा पानी पियारायोसि न, पानी त पियारियोसि। अची पानी पी। सौदा इहे अथव असांजा हाल अहवाल। जरदा वॾी जाखोड़ कई अथव। बसि अदा असां त तव्हांखे हर वक़्तु माण्हू मोकिलिया, न्यापा कयासीं। हा दा न्यापा त पिया मिलंदा हुया, पर तव्हां त पाण भेरो कोन कयो। हा चाचा, इन में बराबरि असां तुंहिंजा मयारी आहियूं जो असां पाण भेरो कोन कयोसीं। इहा ॻाल्हि मञ बि बाबा। हा अदा यूसुफ इहा ई त ॻाल्हि आहे। न अदा ॻाल्हियूं कबियूं सही सिधियूं असां पाण भेरो कोन कयोसीं, तव्हांजा मयारी आहियूं ऐं हिकिड़ो दफ़ो न 100 भेरा माफ़ियूं घुरंदासीं। हा न न पुट बसि आई मञी जहिड़ो ख़तमु। ऐं ॿी ॻाल्हि, शहर में मूं हिकिड़ो गारमेंट जो कारखानो त शुरू करे ॾिनो आहे। भाई इहो गारोमट वरी छा आहे? चाचा इहो दर्ज को कारखानो। दर्ज को? हा हा सम्झो। हा न चाचा, ऐं अञा दुआ कर त वॾो कारखानो चालू थिए त उन में ॻोठ जे सभिनी बेरोज़गार नौजवाननि खे वञी रोज़गार सां लॻाइबो। हा ऐं हा ॿुध, हिन दफ़े मां दिलतार खे बि पाण सां वठी वेंदुसि, ॿुधायो जॾहिं। हा हा बाबा बिल्कुलु, इहा त सुठी ॻाल्हि आहे। यूसुफ ख़ान सभिनी बेरोज़गारनि खे कराची में लॻाए। हा 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 मास्टर साहब, ईअं ई त बेरोज़गारी खे ख़तमु करे सघिजे थो। बिल्कुलु बिल्कुलु। हा मास्टर हिकिड़ी ॻाल्हि चवां। हा हा यूसुफ ख़ान चओ, छा ॻाल्हि आहे बाबा? बेली हाणे तूं बि तयारी कर त असां अदी हमीदा खे भाभी बणाए पाण सां कराची वठी वञूं। यूसुफ ख़ान असांखे त कोई एतिराज़ ई कोन्हे को बाबा। भला अदी मूमल त कराची हलंदी न? अरे उन लाइ त एॾा कशाला कढिया अथव, उहा वरी कीअं हलंदी? आख़िर उहा बि त अठी जमात पास आहे। यूसुफ अञा हिकिड़ी कुआर तव्हां का विसरी पई वञी।
चाचा उहा वरी कहिड़ी? उहा आहे मुंहिंजे पुट दिलदार जी। हाँ चाचा दिलदार कॾहिं परणायो अथई? असांखे त ॿुधायो ई कोन। वाह, उहा छोकिरी हैदराबाद में आहे। हैदराबाद में? हा, दिलदार जी ऑफिस में कमु कंदी आहे। नालो विसरां अथसि बाबा फरीदा। हा 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 फरीदा। अदा यूसुफ फरीदा असां वारी ऑफिस में टाइपिस्ट आहे। हाँ अब पांदी ॿुध दिलदार जूं ख़बरूं सवेल मूंखे बि हुजे न तोखे शहर जो वाह लॻी वियो आहे। शहर जो वाह त पाण खे लॻो अथसि। शहर मां शादी त पाण थो करे, असां त वरी बि ॻोठ मां ॿिया शादी कयूं। ख़ैर आहे ख़ैर आहे कॾहिं बि ख़ैर आहे बाबा। पोइ त उहा बि असांजी न्याणी थी न। हा बाबा। हाणे त इहो ॿार बि असांखे खणणो आहे। खणबो ऐं इहो ॿार छो न खणंदासीं? आख़िर 8वीं जमात पास आहीं। सना पुट कंहिंखे पई फोन करी? कुछ ॾींहंनि खां यूसुफ सां मुलाक़ात कान थी आहे, उन्ही खे पे फोन कयुमि। हा पुट, पर यूसुफ वारा त ॻोठ लाइ रवाना थी चुका हूंदा ऐं घर में कोई कोन हूंदो। छो डैडी, ख़ैरियत आहे त? अव्हांखे कीअं ख़बर पई? हा बाबा, कल यूसुफ हिते आयो हो। मूं साणुसि शादी जी ॻाल्हि पई कई। हू तमामु वॾो माण्हू आहे। तोखे ख़बर आहे त हुन कहिड़ो जवाबु ॾिनो? न डैडी। हुन चयो त तुंहिंजे लाइ त हिते तमामु सुठा सुठा रिश्ता ॿिया बि मिली सघंदा, पर असां त सौट जे लाइ हिन खां बहितर रिश्तो न मिलंदो। वाकई डैडी? हा पुट, मां त पाण हैरान आहियां त मुंहिंजी हेतिरी सारी दौलत ऐं तुंहिंजी तालीम इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे रुॻो इन करे अहमियत नथो ॾिए जो हुनजो चवणु आहे त हिकिड़ो ॻोठाणो जेकॾहिं एतिरी तरक़ी करे कंहिं मंज़िल ते पहुचे त हुनजे करे घटि में घटि हिकु ॻोठाणी छोकिरीअ जी ज़िंदगी सुखी थियणु खपे। छा वाकई इहे ॻाल्हियूं यूसुफ कयूं आहिनि? हा बाबा, हुन चयो त जहिड़ी तरह सां मूं पंहिंजे कारखाने में पंहिंजे ॻोठ जे पुठिते पियल नौजवाननि खे रोज़गार ॾेई हुननि जी ज़िंदगी सुठी बणाई आहे, त अहिड़ी तरह सां ॻोठाणियुनि छोकिरियुनि खे बि संदन हक़ ॾेई ऐं हुननि जी ज़िंदगी बहितर बनाया। डैडी, इहा त तमामु वॾी सोच आहे। ईअं करण सां उनजी इज़त अञा बि मुंहिंजे दिलि में वधी वई आहे। पुट, हू बि तुंहिंजी तमामु घणी इज़त थो करे, बल्कि मूंखे चवणु लॻो त सना साहिबा जे लाइ को सुठो रिश्तो मां ख़ुदि तलाश कंदुसि। काश असांजा ॿिया नौजवान बि यूसुफ वांगुरु पंहिंजे पुठिते पियल ॻोठाणनि लाइ ईअं सोचनि। वाकई डैडी, ही इज़ ग्रेट। अदी ख़ैर आहे, कराची ॾाढो वॾो शहर आहे। अञा त तो चङी तरह न ॾिठो आहे, न घुमियो आहे। बस छोकिरा वांदा थियनि त अॼु ई तोखे वरी घुमायूं। हा अदी सफूरा, कराची बराबर कराची आहे। बिस्मिल्लाह। अमा हे अञा जमाल वारा कोन था ॾिसजनि? अबा नूरा माणी थमान बस ॼाण आया की आया तव्हां मानी खाइण शुरू कयो? न न भली जमाल अचे त पोइ मानी खाऊं था। भला किथे पाण में विड़ी त न पिया? बेली दिलदार, इहो जेको कारखानो आहे न वॾो, इन खे हाणे ॾींहुं राति महिनत करे, मुंहिंजो मतिलबु आहे कीअं बि करे इन खे कामयाबु करणो आहे। बिल्कुलु अदा यूसुफ, कुदरत जे तव्हांखे इहो चांस ॾिनो आहे त इनखे बि त अॻिते लाहिणो आहे न, न त वेठे वेठे त मां शींहं बुख मरींदा। भला तोखे त अञा बुख न लॻी आहे न? हिकिड़ो मिंट। हेलो, हा हा ॻाल्हायां पियो मिस खुशबू। हा अॼु अची आहे, उहे त कल्ह अचणा हा। चलो ठीकु आहे, न न मां पहुचां थो। हा तव्हां विहारियो, इंटरटेन कयो, न न शरबत वरबत पियारियो, मां पहुचां थो।
हा 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 बसि पहुचां बेड़े पार थैंक यू अमा हो हिकिड़ी पार्टी कल्ह अचणी आहे सो अॼु आई आहे सो हाणे हुननि सां मुलाक़ात बि ज़रूरी आहे त तव्हां मानी खाओ पोइ राति जो कचहरियूं बि थींदियूं